भी तो कढ़ाई ना करो अरे सूर ने अरे खड़ो खड़ो सही खड़ो अरे मस्ती अलहमदुलिल्लाह सां दादू वारा सभु साथी मदरसा रबी मदीनतुल उलूम जा तुलबा उस्ताद पाड़ेसी जा ते गॾिजी आया आहियूं। उहा जाइ आहे जिते मौलाना ताज अमरोटी रहमतुल्लाह अलैह जी करामत मौजूदु हुई उन ज़माने में हींअर ताईं अलहमदुलिल्लाह क़ाइमु आहे। उन ज़माने में जॾहिं पाकिस्तान न ठहियो अंग्रेज़नि जे दौर में राइस कैनाल ही ठाहिनि पिया मौलाना ताज अमरोटी रहमतुल्लाह अलैह खे फरमायो त असां मस्जिद शरीफ़ शहीद कंदासीं। जॾहिं त अंग्रेज़नि इन खां अॻु में इलाइक़े वारनि खे लॾाए छॾियो, इलाइक़े वारा सभु लॾे विया। मौलाना ताज अमरोटी रहमतुल्लाह अलैह फरमायो मस्जिद शहीद करणु न ॾींदुसि। उन्हनि वाइदो कयो त हीअ नंढी मस्जिद आहे असां हिनखे शहीद करे वॾी तव्हांखे जामे मस्जिद ठाराए ॾींदासीं। मौलाना साहिब फरमायो त मां ठाराइणु न ॾींदुसि। आख़िर नेठि सखर मां बिल्डोज़र आया आहिनि मस्जिद शरीफ़ खे शहीद करण जे लाइ। हिकिड़ो बिल्डोज़र आयो, जीअं मस्जिद शरीफ़ तरफ़ अॻिते वधियो उनजी चैन टुटी पई। वरी ॿियो ट्रैक्टर आयो, वरी उनजी चैन टुटी पई। कोशिशि कयूं पर को बि हिन मस्जिद शरीफ़ खे शहीद करे न सघियो। पोइ मौलाना ताज अमरोटी रहमतुल्लाह अलैह अंग्रेज़नि खे चयो तव्हां मस्जिद शरीफ़ खे शहीद था कयो, हीअ अलाह जो घरु आहे, इबादत जी जाइ आहे। पोइ उनखे फरमाई बसरनि जी ॿोरी भरी पई आहे, उतां बसर घुराई। फरमाई मां हिन जी मुंडी कटियां थो। जॾहिं बसर जी मुंडी कटियईं चई अंग्रेज़ खे चई त वञे ॾिस बसरनि जी ॿोरियूं जो खोलियईं त समूरनि बसरनि जूं मुंडियूं कटियूं पयूं। मौलाना ताज अमरोटी रहमतुल्लाह अलैह अंग्रेज़ मेजर खे चयो मां हिकिड़े बसर जी मुंडी कटी आहे त समूरनि बसरनि जूं मुंडियूं कटियूं पियूं आहिनि। जेकर मां तो अंग्रेज़ हिकिड़े खे क़तलु कयां त समूरनि जूं मुंडियूं हली वेंदियूं। ताज अमरोटी रहमतुल्लाह अलैह अलाह जो नेक सालेह वली बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे। सभ खां पहिरीं क़ुर शरीफ़ जो सिंधी तर्जुमो मौलाना ताज अमरोटी रहमतुल्लाह अलैह कयो, जंहिंजे दरगाह जे तरफ़ हाणे असां वञी रहिया आहियूं। अन क़रीब अमरोट शरीफ़ जी दरगाह आहे। उन खां सवाइ उनजो ख़ानदान हींअर आहे। मौलाना सैयद मोहम्मद शाह अमरोटी साहिबु हुयो, उहो वफ़ात करे वियो। हींअर मौलाना ताज अमरोटी जे नाले सां उहे बि बुज़ुर्ग हींअर मौजूदु आहिनि। नवां जेके आहिनि सैयद सिराज अहमद शाह अमरोटी, अज़ीज़ अहमद शाह अमरोटी, इनशा अलाह सॼी जमात उन सां मुलाक़ात कंदी। अलाह ताला तव्हां असांजे सफ़र खे आसान फरमाए ऐं असांजो साथी जेको असां सां गॾु आहे मौलाना ज़काउल्लाह साहिबु, अलाह ताला उनजे मदरसे खे बि तरक़ी अता फरमाए।